नवांशहर पुलिस पारां एसटीपी मरकज़ी अॻवान निसार कीरियो जे भाउ सलेमान कीरियो खे मुबैना पुलिस मुकाबले दौरान गोलियूं हणी हाफ़िज़ाई करण वारे वाक़े ख़िलाफ़ सिंध तरक़ी पसंद पार्टी मर्कज़ पारां 11 बजे ताईं ॾिनल हड़ताल वारे सॾ ते गाज़ियाबाद में शटर बंदि हड़ताल शहर में सुबुह वारे टाइम ते बंदि थियल शहर जो मेन कारोबारी बाज़ारूं शाही बाज़ार, रेडियो बाज़ार, पुरानी बाज़ार, आफ्ताब मार्केट, सदर मार्केट, मलंग मार्केट, राहू मार्केट समेत शहर जो समूरो कारोबार बंदि। पुलिस पहुची खोलराए छॾियो आहे। दुकानदार बंदि थियल शटर खोले कारोबार शुरू करे छॾियो आहे, जॾहिं त पुलिस जो गश्त पिणु जारी आहे। शटर बंदि हड़ताल ख़त्म थियण बैदि शहर जो कारोबार जारी सारी आहे। गुज़िरियल ॾींहुं पुलिस तर्जुमान पुलिस रिलीज़ जारी करे कंहिं बि हड़ताल खे रोकियो हो। फारूक जुनेजो, इबरत न्यूज़, गाज़ीआबाद।